Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल कंदासीं सोभودीरो खां। जी नाज़रीन, सोभودीरो शहर जे मेन रोड एवरशائन ڪاليج ڀرسان نامعلوم चोर ڪامران حطار موبائل ڪميونڪيشن जे دڪان जी छत टोड़े موبائل सेट ऐं ॿियो सामान चोराए विया। वाक़عي जो इत्लाع मिलण ते सोभوديرو ٿاڻي जे वॾे मुंशी नثار मङणيجو एएसआई محمد छुटल ڀيلار پھچي जाइ वारधات जो معائنو कयो। متاثر دکاندار ڪامران حطار चयो त कुझु टाइम अॻु बि मुंहिंजी चोरी थी हुई, ही ॿियो भेरो चोरी थी आहे। चोरी जी मालियत 2.5 लख खां वधीक आहे। सोभوديرو पुलिस एनसी दाख़िल करे तेरी घुराए जांच शुरू करे छॾी। रिपोर्ट زاهد अली शेख, पाकिस्तान न्यूज़ टीवी, सोभوديرو।